मकसद यो है कि असां जेको पंहिंजे सिंधी कल्चर के न भुलजूं ऐं सिंधी असांजी जेकी लैंग्वेज आहे ऐं असां सिंधी के अॻिते वधायूं था। सिंधी कंहिंखां घटि न हूंदा आहिनि। असां हुन जा बच्चा आहियूं ऐं असांजी छोकिरियुनि जो रैली कढण जो मक़सदु इहो आहे त असां हिकिड़ो फ़र्क़ु ख़तमु था करणु चाहियूं, हिकिड़ो जेंडर जो फ़र्क़ु ख़तमु था करणु चाहियूं ऐं इक्वलिटी आणणु था चाहियूं त हिकु मर्द सां गॾु हिकु औरत शाना बशाना बीठी आहे। जेको अॼु जो ॾींहुं हूंदो आहे उहो असांजो सभिनीनि खां ख़ुशी वारो ॾींहुं हूंदो आहे ऐं माशाअल्लाह असां जेका न्यू जनरेशन असांजी अचे पई त उहो इन ॾींहं खे इलाही सुठे तरीक़े सां मल्हाए पई। प्राउड आहे पंहिंजे सिंधी थियण ते ऐं असां चाहियूं हर दिसंबर जे फर्स्ट संडे ते एकता ॾियारो मल्हायो वेंदो आहे पूरी दुनिया जे सिंधनि में ऐं हिन पूरी सिंध में। ऐं त हिन जे फाउंडर खे असां सलाम पेश कयूं था त असां सभु सिंध हम सिंध को मोटिवेट कर रहे हैं, सिंध की गर्ल्स को मोटिवेट कर रहे हैं, जो कि आजकल आपने सिंध में देखा है गर्ल्स को ज्यादातर मोटिवेट नहीं किया जाता। तो हमारा मैसेज बेसिकली मैसेज ये है कि आप सिंध को ज्यादा से ज्यादा आगे बढ़ाएं। और कल्चर डे हम ये फर्स्ट टाइम एक रैली निकली है गर्ल्स की। इहो ॿुधाइण चाहियो था कि असां पंहिंजी सकाफ़त न ई विसरंदा। मैदान में नारा लगी विया सिंध जा, टोपी अजरक जो शान मेला मोहब्बत जा मची रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जीअं सिंध